हैदराबाद खां मूंखे ख़बरूं। हैदराबाद में मक्की शाह पुलिस मुबैना मुक़ाबले में एक ॼणे खे हाफ़राए करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि कैंट कब्रिस्तान रोड वटि फुर जे इरादे सां बीठल ॿिनि शकी माण्हुनि सां मुक़ाबिलो थियो। पुलिस जो चवणु हुयो त फायरिंग जी ॾे वठि में हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। संदसि साथी फ़रार थी वियो आहे, जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे। हैदराबाद का अहम ख़बर अव्हांखे ॾेई रहिया आहियूं। हैदराबाद में मक्की शाह पुलिस मुबैना मुक़ाबले में हिकु ॼणे खे हाफ़राए करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि कैंट कब्रिस्तान रोड वटि फुर जे इरादे सां बीठल ॿिनि शकी माण्हुनि सां मुक़ाबिलो थियो। पुलिस जो चवणु हुयो त फायरिंग जी ॾे वठि में हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त संदसि साथी फ़रार थी वियो आहे। हैदराबाद खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर अबड़ो लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हैदराबाद में मक्की शाह पुलिस जो फौरन सां मुबैना मुक़ाबिलो थियो आहे। मुक़ाबले दौरान पुलिस एक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन हवाले सां एसएचओ मक्की शाह अता मोहम्मद काका जो चवणु आहे त कैंट कब्रिस्तान रोड वटि फुर जे इरादे सां बीठल ॿिनि शकी माण्हुनि सां मुक़ाबिलो थियो। फायरिंग जी ॾे वठि में हिकु ॼणो ज़ख़्मी थी वियो ऐं संदसि साथी फ़रार थी वियो, जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे। पुलिस मूजिबि ज़ख़्मी फोरू जी सुञाणप मुमताज़ अली जे नाले सां थी आहे, जंहिंखे इलाज लाइ हैदराबाद जी सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां गैर क़ानूनी हथियार बि हथु कयो वियो आहे ऐं संदसि क्रिमिनल रिकॉर्ड बि चेक कयो पियो वञे। जी ठीकु आहे शबीर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।